डांस स्टडी सर्कल दौलतपुर जो मेंबर सरवाना शादली आहियां, जेको पाण किताब पढ़ण जा मौक़ा जेको डॉक्टर श्यामराज चांदनी साहिब जी ने लिखियल आहे। इन किताब खे अॻिते वधाईंदे अॼु जो पंहिंजो उनवान आहे नॉर्वे में आला तइलीम ऐं स्कॉलरशिप जा मौक़ा। नॉर्वे जी आबादी 5.2 मिलियन यानी 52 लख आहे, जॾहिं त एराज़ी 3,85,203 स्क्वायर किलोमीटर आहे। नॉर्वे में रहंदड़ माण्हू दुनिया में सभ खां वधीक काफ़ी वापराईंदड़ आहिनि, दुनिया में सभ खां वधीक मुतालो कंदड़ आहिनि, सभिनी खां वधीक सुजाॻ ऐं ॼाणू माण्हू आहिनि। पर उन हूंदे बि नॉर्वे में रहंदड़ माण्हू अहिड़नि इलाइक़नि में रहनि था जिन में सिॼु कई महीना नथो उभिरे। नॉर्वे में रहंदड़ माण्हू हिकु मुनफ़रद ऐं अजीब क़ौम आहे। नॉर्वे तइलीम जे हवाले सां इंतिहाई कामयाबु मुल्क आहे, जिते जी तइलीमी इदारनि में 60% औरतूं शागिर्द आहिनि। नॉर्वे मुकमिल तरह सोशल वेलफेयर स्टेट आहे, जिते तइलीम ऐं सिहत ते सभ खां वधीक ध्यानु ॾिनो वञे थो। को माण्हू बेरोज़गार आहे या बीमार आहे त बि हुकूमत उन जी संभाल करे थी ऐं खेसि बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करण लाइ अलाउंस मुक़ररु करे थी। नॉर्वे औरतुनि खे वोट जो हक़ ॾियण वारो पहिरियनि मुल्कनि मां हिकु आहे। दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बि नॉर्वे जी आहे, जेका 1981 ईस्वी में चूंडी हुई। नॉर्वे दुनिया में अमन अमान जे हवाले सां बि पंहिंजो किरदारु अदा कंदो अचे थो, जंहिं में इसराइल फ़लस्तीन ओस्लो ठाह बि मशहूरु रहियो आहे। अहिड़ी तरह नॉर्वे में ई अमन जो नोबेल प्राइज़ ॾिनो वञे थो, जंहिं जो फ़ैसिलो नॉर्वे में रहंदड़ जेवरी तरफ़ां कयो वञे थो। नॉर्वे जा आला तइलीमी इदारा वर्ल्ड रैंकिंग में नॉर्वे जूं 4 यूनिवर्सिटियूं शामिल आहिनि, जिन में यूनिवर्सिटी ऑफ ओस्लो 35 नंबर ते, यूनिवर्सिटी ऑफ बर्जिन 171 नंबर ते, यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी 363 नंबर ते ऐं यूनिवर्सिटी ऑफ ट्रोमासो दी आर्कटिक यूनिवर्सिटी ऑफ नॉर्वे 369 ते शामिल आहिनि। प्राइमरी ऐं सेकेंडरी एजुकेशन 100% आहे। आला तइलीम हासिल करण में औरतुनि जो तइदादु मर्दनि जी भेट में घणो आहे। नॉर्वे जी आला तइलीमी इदारनि में दाख़िला ऐं स्कॉलरशिप हासिल करण लाइ ज़रूरी आहे त संदनि ॾिनल वेबसाइट पढ़णु घुरिजे। महिरबानी।